पीपी अगवान ऐं अॻूणे MNA सैयद जावेद शाह जीलानी रसूलाबाद जे अवाम सां कयल वाइदो पूरो कंदे सिविल अस्पताल जो तामीराती कम शुरू कराए छॾियो। जावेद शाह जीलानी नए तामीर थींदड़ अस्पताल जे हलंदड़ कम जो जाइज़ो वरितो। उन मौके ते सैयद जावेद शाह जीलानी चयो त पीपल्स पार्टी जेके वाइदा कंदी आहे उहे वफ़ा कंदी आहे। हुन चयो त इहा नवाज़ लीग वारनि जी फितरत आहे त हू अवाम सां कूड़ा वाइदा कंदा आहिनि ऐं अवाम खे धोखे में रखंदा आहिनि। जीअं शहबाज शरीफ क़ौम सां वाइदो कयो त 2018 में लोड शेडिंग जो ख़ात्मो कंदासीं, पर ईअं न थियो। हुन चयो त मुल्क में लोड शेडिंग जो ख़ात्मो पीपल्स पार्टी ई करे सघे थी, छो जो पीपल्स पार्टी अवाम सां सची आहे। सैयद जावेद अली शाह जीलानी रानीपुर में डॉक्टर रहमतुल्लाह सोलंगी सां नुंहुं जी वफ़ात ते ताज़ियत पिणु कई। हिंगोरजा शहर में आसिफ अली हाशमाणी सां वालदा जी वफ़ात ते ताज़ियत कई ऐं अब्दुल हकीम शेख सां वालदा जी वफ़ात ते ताज़ियत कई। ॿिए तरफ़ कमरुद्दीन शेख ऐं सनस ज़ाल जी वफ़ात ते सनस भाउ मोहम्मद सलीम सां ताज़ियत कई ऐं राजा दायो सां चाचे जी वफ़ात ते पिणु ताज़ियत कई। उन मौके ते सरदार एजाज़ ख़ान बुघियो, ज़मीर कान्हर, हाजन अब्बासी ऐं ॿिया साणस गॾु हुया।